अस्सलाम नाज़रीन, बहराम टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान पारां वेनेज़ुएला में अमरीकी फ़ौजी कार्रवाई ते ॻणती ज़ाहिर। हिक तरफ़ी कार्रवाई खे गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। सलामती काउंसिल में पाकिस्तान जे नुमाइंदे उस्मान जदून चयो आहे त हीउ क़दम केतिरनि ई सालनि ताईं शिकताण जो सबबु बणिजी सघे थो। UN मंशूर कंहिं रियासत ख़िलाफ़ ताक़त जे इस्तेमाल या धमकी खां परे रहण जो पाबंद थो करे। गॾियल क़ौमुनि जो मंशूर ॿियनि अंदरूनी मामलनि में मुदाख़लत खां रोके थो। उस्मान जदून वधीक चयो आहे त अॻिते वधण जो वाहिद रस्तो ॻाल्हियूं ऐं सफ़ारतकारी हुजणु घुरिजे। दुनियूं शिकताण में घटिताई आणनि, हिक ॿिए जे एतिराम खे यकीनी बणायो वञे। रूस ऐं चीन पारां वेनेज़ुएला मथां अमरीकी चढ़ाई जी शदीद मज़म्मत। वेनेज़ुएला जे सदर निकोलसन मादुरो ऐं संदसि घरवारी जी आज़ादी जो मुतालबो। सलामती काउंसिल में ख़िताब कंदे रूसी नुमाइंदे चयो त क्रॉक्स में अमरीकी अगराई जो को बि जवाज़ न आहे। अमरीका खे उहा इजाज़त न हुअणु घुरिजे त हू पाण खे मुनसफ़ करार ॾिए। चीनी नुमाइंदे चयो आहे त को बि मुल्क दुनिया जो पुलिसमैन नथो बणिजी सघे। न ई वरी केरु पाण खे आलमी मुनसफ़ सम्झण जो हक़ रखे थो। ताक़त जे अंधे इस्तेमाल सां बहरान अञा वधंदो। वेनेज़ुएला जी अपोज़िशन लीडर मारिया कोरिना पारां जल्द वतन वापसि अचण जो ऐलान। मारिया कोरिना जो चवणु आहे त हिकु आज़ाद वेनेज़ुएला खे असां अमरीका जी तवानाई जो मर्कज़ बणाईंदासीं। DLC बि मंशियात स्मगलिंग ऐं ॿियनि ॾोहनि में हिसेदार आहे। DG ISPR अॼु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी सिक्योरिटी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग ॾींदो। लेवीज़ फोर्स खे क़ानूनी तौर ते बलूचिस्तान पुलिस में ज़िम कयो वियो। बलूचिस्तान में A ऐं B एरिया जी कैटेगरी जी विरासत ख़तम। वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ बुगटी चयो आहे त बलूचिस्तान में हिकु जहिड़ो क़ानून लागू करण सां इंतिज़ामी मुंझारो ख़तम थी वियो आहे। फ़ैसिले सां रियासती ज़िमेवारी वाज़ थींदी। हिक जहिड़े क़ानून सां अवाम जे तहफ़ुज़ जो दाइरो वधीक मज़बूत थींदो। वज़ीर आज़म जे सलाहकार ऐं नवाज़ लीग अॻवान राणा सनावला चयो आहे त वज़ीर आज़म इस्टेब्लिशमेंट ऐं पंहिंजे अॻवाननि खे एतमाद में वठी ॻाल्हियुनि जी आछ कई। अपोज़िशन पहिरियां 5 फ़रवरी ते फ़ीथा रोक हड़ताल करे वठे पोइ ॻाल्हियूं करे। राणा सनावला वधीक चयो आहे त असांखे अंदाज़ो आहे त बानी PTI ॻाल्हियूं नथो चाहे। बानी PTI खे रियासत सां टकराए जी पॉलिसी सां नुक़सानु थींदो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मसरूर ख़ान ख़िलाफ़ केसनि जी ॿुधणी 20 जनवरी ताईं मुलतवी। जतोई भाइर बिलावल ज़रदारी क़त्ल केस ऐं अमीनाणी थाणे ते दाख़िल केस में नौशर फ़िरोज़ ATC में पेश। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बैदि केसनि जी ॿुधणी 20 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ मोहब्बत देरो थाणे दाख़िल चुर्च वारे केस जी ॿुधणी बि 20 जनवरी ताईं मुलतवी। कानपुर वेझो जवाबदार कारहं इल्ज़ाम हेठि घरवारी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। नापरकोट थाणे जी हद नारी साहिबा मुड़ुस हथां बेदर्दी सां क़त्ल। लाश खानपुर इस्पताल आंदो वियो। पोस्टमार्टम बैदि बासनि हवाले जवाबदार फरार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अतुर जतोई कारहं जे इल्ज़ाम हेठि पंहिंजी घरवारी खे पिस्टल जा फायर करे क़त्ल कयो आहे। नवाबशाह भरिसां कमर सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी 2 वाटड़ू दॿिजी फ़ौत। सागड़ रोड ते हादसो। फ़ौतियुनि जी सुञाणप 60 मैल वासी परवेज़ बिरोही ऐं शाहिद बिरोही तौर थी। लाश PMC इस्पताल आंदा विया। ज़रूरी कार्रवाई बैदि मढ़ वारसनि हवाले। रोड़ी में नए साल जे जश्न दौरान आतिशबाज़ी में सड़ी ज़ख़्मी थियल 2 नौजवान फ़ौत। सखर वासी नवीद मेमण ऐं ज़ीशान बंदानी कराची जे इस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। सिंधु दरिया जे लेंसटाउन पुल ते नए साल जे जश्न दौरान 2 नौजवान सड़ी ज़ख़्मी थिया हुआ। नंगर पाकर वेझो शिकारनि 5 हरण मारे छॾिया। ॻोठाणनि जो धरणो। ॻोठ सिंबत मामचीरो ऐं तेजमाल में नायाब नस्ल जहणनि जो गैर क़ानूनी शिकार। ॻोठाणनि खे झंग मां ज़ख़्मी हालत में हथ आयल हिरण मरी वियो। नायाब जानवरनि जे शिकार ख़िलाफ़ रवासी रोडनि ते निकिरी आया। इस्लामकोट रोड ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि जो चवणु आहे त शिकारी बिना कंहिं रोक टोक जे नायाब जानवरनि ऐं पखियुनि जो शिकार कंदा रहनि था। जंगली जीवत खातो शिकारियुनि सां मिलियल ऐं अघूर निंड में पियल आहे। नोटिस वठी कार्रवाई कई वञे।